नाज़रीन वगण वेझो ॻोठ ख़ुदा बख़्श मग़ेरी खां ॻोठ कंबरकोट ताईं ठहंदड़ रोड में मुबीना तौर नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ नौजवान इतिहाद कंबरकोट पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ ठेकेदार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे आला इख़्तियारनि खां जांच जो मुतालबो कयो आहे। तफ़सील फ़ैरूज़ गुल जी हिन रिपोर्ट में। ओगड़ ॻोठ ख़ुदा बख़्श मुएरी खां कंबरकोट ताईं सालन बाद ठहंदड़ रोड में ठेकेदार पारां मुबीना तौर नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण ख़िलाफ़ नौजवान इतिहाद कंबरकोट पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। ॻोठाणनि पारां ठेकेदार ऐं इंजीनियर ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। इन सिलसिले में ॻोठाणनि अब्दुल रही, इरफान अली, उलमुल्ला, इम्तियाज़ मग़री ऐं ॿियनि चयो आहे, असांजे मसलसल एहतजाजनि बाद ई महीने मीर अमन मुर्सी तरफ़ां 20 सालनि खां पोइ ठहंदड़ रोड में ठेकेदार पारां इंजीनियर सां मिली भगत करे रोड में नाक़िस मटीरियल इस्तेमाल करे रहियो आहे ऐं रोड में ॾंभर पिणु तमामु घटि विझी रहियो आहे, जंहिं करे रोड उखड़ण लॻो आहे। इन करे असां MNA मीर अमन मुर्सी ऐं आला अमलदारनि खां मुतालबो था करियूं त ठेकेदार ऐं इंजीनियर ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे नए ठहंदड़ रोड में सुठो मटीरियल इस्तेमाल कयो वञे त जीअं असां मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी बहितर नमूनी सफ़री सहूलियतूं हासिल करे सघूं, न त ॿिए सूरत में एहतजाज जो दायरो वधायो। THN न्यूज़ अवाम जे ॾुखनि, दर्दनि ऐं मसलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.